रहे सदा सिंधुअ जी छोली मारूअड़नि जी मिठड़ी ॿोली रहे। आयो लाल सभई चओ झूलेलाल। कृपा जो रखो हथ को अहिड़ो मुंहिंजा साईं, सदा अमर कयूं पंहिंजी सिंधी ॿोली। अरिड़हें सवाल जो सही जवाब आहे बी। संत पुॻराय उॾेरे लाल जी जा सौट भाउ हुआ। सवाल 19 भॻवान झूलेलाल जी जे वंश जो नालो छा आहे? ए सूर्यवंशी, बी चंद्रवंशी, सी आर्यवंशी, डी यदुवंशी। अहिड़ा ई ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।